अल्लामा अहमद मियां हमादी साहब जन असां खां विछड़ी विया आहिनि ऐं आलमी सतह जा अॻुवाण हुआ ऐं हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हालेवी जा ॿियो नंबर पोटा हुआ ऐं संदन बचपन जेका तरबियत या जेको उन्हनि जो तालीम वग़ैरह हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी ज़ेर साया थी ऐं संदन वालिद मौलाना महमूद हुसैन रहमतुल्लाह अलैह जेको उन वक़्तु जमियत उलमा हिंद में सिंध जा मरकज़ी अॻुवाणनि में शामिल हुया ऐं उन्हनि उन वक़्त जे जेका हिजरत तहरीक हुई या रेशमी रुमाल तहरीक हुई उन्हनि में हज़रत साईं अमरोटी सां साईं जन त काॾे साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह निकिरी न सघंदा हुआ पोइ पंहिंजे तरफ़ां हज़रत साईं मौलाना महमूद हुसैन खे नुमाइंदे तौरु शरीक कंदा हुआ ऐं हज़रत साईं मौलाना महमूद हुसैन रहमतुल्लाह अलैह पोइ उन्हनि में हिसो वरितो तहरीकुनि में ऐं हज़रत अमरोटी सां या इवन जेको आहे जेके उन वक़्तु अब्दुल्ला हारून वग़ैरह जन जो आलमी सियासी अॻुवाण आहिनि त उन वक़्तु जमियत उलमा हिंद जेको इंडिया जूं जॾहिं गॾियल हिंद हुई त 46 में जेके इलेक्शन थियूं त हज़रत साईं मौलाना महमूद हुसैन रहमतुल्लाह अलैह उन्हनि में लेजिस्लेटिव काउंसिल जा उम्मीदवार हुआ जमियत उलमा हिंद ऐं कांग्रेस जे तरफ़ां ऐं उन्हनि में वॾी लीड सां खटे विया पर धांधली उन वक़्तु त माना कम्युनिकेशन या अहिड़े क़िस्म जी शयूं हुयूं कोन ऐं जेके वॾा अमीर तबका हुआ ऐं उन्हनि उहे काफ़ी सारनि शयुनि ते हावी हुआ ऐं उन वक़्तु हिकिड़ी वॾे पैमाने ते नाइंसाफ़ी थी हुई कुझु सीटुनि जे हवाले सां सो उन लेवल जे अॻुवाण जा फर्ज़ंद हुआ ऐं 1933 सननि जनम आहे पहिरीं रमज़ान ऐं वफ़ात जेका आहे 18 अप्रैल ते थी ऐं हज़रत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी बि 18 अप्रैल ते वफ़ात थी हुई ऐं ॼण हिकिड़ी उन्हनि सां मुनासिबत थी ऐं पाण ठेड़ीअ में पढ़िया ऐं मदीनतुल उलूम जेको पनवाकिल में लोढ़े वारो मदरसो सॾिजे थो ऐं उन में बि पढ़िया क़ुरान शरीफ़ वग़ैरह ऐं कुझु इल्मु ऐं काफ़ी कुझु किताब हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह वटि पाण पढ़िया साईं पंहिंजे वालिद साहब मौलाना महमूद हुसैन रहमतुल्लाह अलैह वटि पढ़िया ऐं कुझु कोटा में पंहिंजो उन्हनि इफ्ता जो कोर्स ऐं वधीक जेके शयूं उन्हनि कयूं ऐं कुझु मुल्तान में ऐं उन खां पोइ 1960 में उन्हनि औकाफ़ डिपार्टमेंट में एज़ ए ख़तीब डिस्ट्रिक्ट ख़तीब सखर जे तौर ते अपॉइंट थिया ऐं जंहिंमें सफ़ेद मस्जिद में ऐं मीनारा मस्जिद में ऐं ख़ुदि जामे मस्जिद में ऐं उन्हनि इमामत जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना ऐं 1970 में जॾहिं हुननि जी ट्रांसफ़र थी टंडो आदम जामे मस्जिद में त 70 खां वठी करे पोइ टंडो आदम खे पंहिंजो मस्कन ठाहे छॾियनि ऐं जॾहिं त जहिड़े नमूने आऊं तव्हांखे ॿुधायो त संदन जो ॾाढो या वालिद साहब हिकिड़ा उन वक़्त जा मुतहरिक तहरीकुनि जो हिसो रहिया हुआ ऐं उन वक़्त जूं जेके बि तहरीकूं हुयूं उन्हनि में उहे शरीक थिया ऐं अहिड़े ई नमूने उहो ई ज़ोर हिननि में अलाह साईं रखियो हुयो ऐं हीअ हर फितने जी सरकोबी जे लाइ हिननि कमु कयो ख़ासि तौर ते ख़तम नबूअत जे लाइ ऐं फ़िरके वारत जे ख़ात्मे जे लाइ जामे मस्जिद टंडो आदम में असां हाणे त अहल तशी जा माण्हू घटि नज़र ईंदा आहिनि बाक़ी बरेलवी त हाणे बि ईंदा आहिनि ऐं 12 अरब जेको थींदो आहे जुमो उन वक़्तु हाणे बि उते असांजे दोस्त आया जुमे ते जीअं पहिरियों ॾींहुं हुयो तदफ़ीन जो त उहो बरेलवी हज़रात जेके अहल सुन्नत वारा उहे दरूद शरीफ़ शुरू थिया त ॿियो असांजो दोस्त बरेलवी चए साईं हे छा आहे मां चयो बाबा हीउ हिकिड़ो तव्हांखे जीअंदो जाॻंदो मिसाल आहे फ़िरके वारे ते ख़ात्मे जो त तव्हां ॾिसो हिते का नफ़रत तव्हांखे नज़र नथी अचे मसलकी इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि पर हिते ॾिसो त इन बुज़ुर्ग जूं इहे महिनतूं हुयूं जो उते समूरनि फ़िरक़नि खे गॾे हलाईंदो हुयो ऐं टंडो आदम हिकिड़ो वॾो हिकिड़ो तहरीकुनि जो मर्कज़ रहियो ऐं पाण उते पंहिंजो पाण खे माना दीन जे लाइ वक़फ़ करे छॾनि का बि दुनियावी उन्हनि उतां फ़ाइदो हासिलु न कयो न कंहिं क़िस्म जा के नज़राना न कंहिं क़िस्म जा के तावीज़ सॻा ॾेई पंहिंजो दुकानदारियूं हलाइण या अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके माण्हू अक्सर कनि था बिल्कुलु ख़ालिस ख़तम नबूअत जे लाइ ऐं दीन जी सरबुलंदी जे लाइ ऐं उन्हनि खे उते का बि मिल्कियत कोन्हे 70 में मोहम्मद ख़ान जूने जो जेको वज़ीर अज़म हुयो उन्हनि सां गहरा तालुकात हुआ जाम सैदिक अली ख़ान वारनि जी फैमिली सां जाम मदद अली
ऐं उन खां पोइ शाहनवाज़ जूणे जो त हज़रत साईं हमादी साहब जो माना इंतिहाई फ़ैन हुयो, ऐं फ़िदा हुसैन डेरो साहबु, ऐं इन खां पोइ ख़ुदि उतां जूं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं, ऐं उहे इन हवाले सां केतिरा ई दफ़ा ऑफरूं कंदा रहंदा हुआ त असां तव्हांखे किथे के ज़रई ज़मीनूं वठी ॾियूं या के अहिड़े क़िस्म जूं का बि शइ, उन्हनि खे सिर्फ़ु चवंदा हुआ त बाबा दीन जे लाइ तव्हां कमु कयो, दीन जे लाइ, ख़तमु नबूअत जे लाइ कमु कयो। बसि अहिड़े नमूने उन्हनि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। पंहिंजा पुट 4 अथनि, मोहम्मद राशिद मदनी उन ई मस्जिद में ख़तीब आहे, डिस्ट्रिक्ट ख़तीब आहे, ऐं बाक़ी 3 पुट उहे बि आलिम अथनि ऐं उते कमु कनि था, दीन सां वाबस्ता आहिनि, ऐं काफ़ी उन्हनि जो महिनतुनि जो असरु आहे। ख़ुदि टंडो आदम में तव्हां महसूसु कंदव त अहिड़े क़िस्म जी का बि मुस्लमाननि जे अंदरि नफ़रतूं न आहिनि, ऐं इवन क़ौम परस्ती जा बि उते तव्हांखे घटि रुझान मिलंदा, जेके माण्हू पंहिंजो पाण खे क़ौमियतुनि जे बुनियादनि ते या ज़ात वग़ैरह जे बुनियादनि ते बेहैसियत हिकु उम्मत बाजो हिकिड़ो मिसाल अॼु बि टंडो आदम में क़ाइम ऐं दाइम आहे। ऐं हज़रत अल्लामा अहमद मियां हमादी साहब हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जा ॾाढा लाडला हुआ, ऐं उन्हनि खे उन दौर में ख़िलाफ़त खां बि नवाज़ियो। उन्हनि केतिरा ई वज़ाइफ़ डायरेक्ट अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे पड़ाड़े जे ज़रिए, वरी साईं मौलाना महमूद हुसैन रहमतुल्लाह अलैह जंहिंखे बि 3 पासनि खां ख़िलाफ़त मिलियली, हिकु हज़रत मौलाना ताज महमूद अमरोटी जी ख़ुदि पंहिंजी, ऐं हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी, ऐं ॿियो मियां मोहम्मद सालेह बैजी शरीफ़, ऐं उहे हुननि पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारियूं ऐं सादी ज़िंदगी गुज़ारियूं, कंहिं बि क़िस्म जी माना अहिड़े क़िस्म जी शोहरत या अहिड़े क़िस्म जी शयूं उन्हनि में हुयूं कोन। ऐं हिननि में बि अलाह साईं उहा ई शइ रखी। बाक़ी मुजाहिदाना हिननि में जेके अलाह साईं सलाहियतूं रखियूं हुयूं, जो हिकिड़ो मुजाहिद जीअं हूंदो आहे, ऐं मुजाहिद जो आला नमूनो आहे, ज़ाहिरी तौर ते जिस्मानी तौर ते बिल्कुलु जवानी खां बल्कि बचपन खां ई कमज़ोर हूंदा हुआ, पर संदन हशमत ऐं जलाल जो उन्हनि जे साम्हूं केरु वेही ऐं ॻाल्हाए न सघंदो हो, अलाह साईं उन्हनि खे काफ़ी सारियूं ख़ूबियूं ॾिनियूं। हाणे बि आख़िरी पंहिंजी ईद व्हील चेयर ते 92 सालनि जी उमिरि में मस्जिद शरीफ़ में पढ़ी अथनि। निमाज़ूं सभई पंहिंजूं उन बेड ते सुम्ही उथण जेतिरी बि का न हूंदी त पंहिंजी निमाज़ न छॾनि, ऐं समूरियूं पढ़ंदा रहंदा हुआ, ऐं दीन जे हर ॿिए कम में बि वॾी ख़ुशीअ सां हिसो वठंदा हुआ। को बि अहिड़ो अमल, ज़कात हुजे, ओशर हुजे, ऐं ख़ैर ख़ैरात हुजे, ऐं को अहिड़ो ॿियो दीन जो हुजे, उन में पाण पहिरियों बहिरो वठंदा हुआ। ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस अता फ़रमाए, ऐं समूरनि मुस्लमाननि खे जेके उन जे ग़म में शरीक आहिनि उन्हनि सभिनी खे सबिर जमील अता फ़रमाए। ऐं असांजो त चाचो हुयो, ऐं असांजी त घणियूं उन्हनि सां वेझड़ाई हुई, ऐं काफ़ी किरामतूं उन्हनि जूं ॾिठियूं, केतिरियूं ई जेके अल्लाह तबारक व तआला माना उन में रखियूं। वए खां पोइ माण्हुनि जो क़दुरु पवंदो आहे। असां त सिंधी उअं ई मोल खां पोइ जेको आहे न क़बरुनि ते दुआ कयूं, हूअं ॻाल्हायूं ई न, पोइ वरी क़बरुनि ते दुआ करण जे लाइ भॼी वेंदा आहियूं। सो अलाह साईं असांजे माण्हुनि खे तौफ़ीक़ ॾिए त जीअरे माण्हुनि जो क़दुरु कनि, उन्हनि सां सुठो सलूक कनि, ख़ासि तौर रिश्तेदारी जो हक़ु निभाइनि, ऐं उहे जेको आहे माना अहिड़े क़िस्म जी शयुनि में बहिरो वठनि